अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों आऊँ शायर शाहिद हुसैन खोसो आवां चैनल ॾिसी रहा हो और पोइट शाहिद खोसो यूट्यूब चैनल ही प्रोग्राम जो नालो है सिंधी न्यूज़ सॉन्ग सिलसिलो। तव्हांखे ख़बर आहे डेली एक गीत खणी ईंदा आहियूं, हिकु या ॿ गीत सुठे फनकारनि जी आवाज़ में सुठी शायरी मयारी शायरी। अॼु तव्हांजे लाइ हिकु बहितरीनु गीत खणी आया आहियूं। सिंगर जो नालो आहे सदाम हुसैन लाशारी गीत आहे दिलचरी आहे शायर जो नालो आहे आरिफ लाशारी। माशाल्लाह बेहतरीन शायरी आहे, बेहतरीन आवाज़ आहे। तव्हां गीत ॿुधो असांखे हिन जे बारे में कमेंट लाइक भी ॾियो असांखे हिन गीत जी हौसला अफ़ज़ाई भी कयो, असांजे चैनल के सब्सक्राइब भी कयो। ठीक है दोस्तों, हलूं था गीत की तरफ। तव्हां ही गीत ॿुधो पोइ बाद में डिस्कस कयूं था। दिलचरी आहे तुझे लाए मिठा, दिलचरी आहे तुझे लाए मिठा। तू हलिया ओ सोहना तू हलिया, तू हली। माशाल्लाह दोस्तों, जी तव्हां गीत ॿुधो तव्हांखे उम्मीद आहे सुठो लॻो हूंदो। बेहतरीन आवाज़ आहे, ही बेहतरीन सिंगर आहे, जेकाबाद शहर जो ही सिंगर आहे। ठीक है ना। हाँ तव्हांखे अगरि ही गीत खपे तो तव्हांखे असां लिंक ॾियूं था पिया। सभी दोस्त नवा दोस्त जेका आया आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त ही सिंधी चैनल आहे, महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो लाइक भी कयो बेल आइकन खे दबायो, जीअं पहिरियों जेका भी वीडियो अपलोड थिए तव्हां वटि पहुची वञे। सभी दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे शेयर भी कयो असांजी वीडियो के, अॻिते प्रोग्राम के शेयर कयो। असां कंहिं फनकार के राब्तो करिणो आहे अहिड़े तरीक़े जी वीडियो ठाहिराइण जे लाइ तो ही असांजो नंबर हली रहियो आहे स्क्रीन ते, ही व्हाट्सअप नंबर आहे, इन ते राब्तो करे सघनि था पिया। सभी दोस्तनि खां मां हिकु उम्मीद रखां थो त असांजो साथ ॾींदा। दोस्तों हाणे असां तव्हांखे इजाज़त वठंदासीं। अगरि तव्हांखे इहो गीत वणे थो, सुठो लॻे थो पियो, इहो डाउनलोड करणु चाहियो था, जेके मथां लिंक हले थी पई, इन लिंक ते क्लिक कयो, इहो गीत अची वेंदो, तव्हां ॿुधी सघो था, डाउनलोड करे सघो था। तव्हांखे अगरि असांजे चैनल खे सब्सक्राइब करिणो आहे त हीअ जेकी लिंक नज़र अचे थी हिते क्लिक कयो, असांजो चैनल सब्सक्राइब थी वेंदो, लाइक भी ॾेई छॾियो। ठीक है दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।